खुद नजर मन रही इमरान जी घरवारी नजर मनी बीवी मरियम जी अकबर नजर मनी हुई आहा या नजर अल्लाह जी मन रही रवाया के अंदर जे दो मुफस्सिर लिखियो तने बीवी मरियम जी शादी ना है दी पर बिना मुर्सजे अल्लाह सही बच्चो दिनो बिना पीयू के औलाद जनवारी रब जी ज़ाता बीवी मरियम के बच्चो पैदा हुआ परेशानी वधी वया ओ मुजा रब करीम औलाद नदनी थी हाने की कया काले वजा जे पंजन दे वजा पुछाणो थींदो जरूर सवाल कंदा ते किला आंदो रब फरमायो ओ मरियम दिल न कर चुप जो रोज़ो रखी करे पंजन बच्चे के खड़ी वञो ये सोड़ो कनी तक कनी ते इशारो बच्चे दे जाए मां पंजी कुदरत के ज़ाहिर करो चाहो अम्मा मरियम बच्चे के खड़ी आई आ मित्र मायरा अजीज वकार बची वया पुछन वया मरियम हे शाप जो खानदान के लो बच्चो ये बार खिजो बीवी मरियम खामोश इशारो बीवी मरियम कंदी पिया के दे हजरत ईसा अलैहिस्सलाम दे जा चिड़ वठी वई मरियम जेको कम कसो कयो दी वरी इशारो बार दे नो दी जेको खीर पिया कुबारियो किए गलाइंदो रब जो हुकुम जियो ओ मुजा नबी ईसा अमर जी समाई पेश कर हजरत ईसा अलैहिस्सलाम अमर जे थन के छजो आ मुतवज्जे थी करे पंजे कौम सा गलायो बीबी मरियम जे मित्र माइकम सा गलायो जेको वो बचपन में माए होयो लाला होयो जो मान के हैरान करे छजो आ में जुमला कुरान में जिक्र किया तबे तो माल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया बीबी मरियम जा पुछण पिया साल कन पिया चिड़न पिया खटबत ॻाल्हाइण पिया ये भी चवण पिया तुंहिंजो नानाणो कहिड़ो ॿुचो तुंहिंजो ॾाॾाणो कहिड़ो ॿुचो सॼे ख़ानदान ते दाग हयो थी ॻाल्हाए बि नथी पुछई ताईं ॿार पंहिंजो आहे तुंहिंजी शादी न आहे थियल केॾा खणी आई आहे परायो आहे भाउ ये तुंहिंजो आहे तुंहिंजी शादी न आहे ये तो वॾो दाग हणी छॾी कौम न जाए इशारो बचे दे थी अन्या चिड़ वठी वई एको कम कसो वरी इशारो बार दे जावन बार बनाईंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुतवज्जे थी करे कौम के मुखातिब थी करे ही जुमला चया चवे तो क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया सारा नंदे आगियो दई तकन पया तजावल मार किए ॻाल्हाईंदो पियो आहे पर ॻाल्हायो बि एॾो अजीब आहे जामियो मानियो लफ़्ज़ हुया वॾा अक़लमंद माण्हू बि हुया वाह जी ईसा अलैहिस्सलाम खे जुमला चया चवराइण वारी रब जी ज़ात आहे ॻाल्हाइण वारी अलाह जी ज़ात आहे आवाज़ जे करे 8-9 सालनि जो ॿार ॻाल्हाए त कमाल कहिड़ो आहे ये ॿार ॼमण सां ॻाल्हाए त कमाल आहे न हा भई ये माण्हू ईंदो सुबी फ़क़ीर खे उॾरी पवे त चवंदासीं अरे हा जे कबूतर घर जो वतल छॾे त कुर्बानी खाई मथे हलियो वञे त कमाल कहिड़ो आहे हिन न माण्हू उॾरे त कमाल आहे हा ऐं पखी उॾरे त कहिड़ो कमाल हा ईअं आहे न
आवाज एक बकरी उड़ रही है हां कमाला ने बकरी उड़ रही है अब बकरियां उड़ रही दूसरे का अच्छा है ये चले बकरी भड़का नहीं बती है सब उतार को भी जा बड़ो मानू का लाए दत्ता चुप नहीं हलो 18 साल जो 15 साल जो पार का लाए दत्ता चुप नहीं और पार होशियार चाहे 15 साल का ॻाल्हाइण में होशियार है पर हे जमण साईं ॻाल्हाईंदो पियो आहे पर लफ़्ज़ अहिड़ा निकिता बंद लफ़्ज़ ज़ुबान मां जारी कराया छो त अल्लाह खे ख़बर हुई अल्लाह की खबर हुई अहिड़ा बि इश्क में अंधा थी करे कढल लॻंदा जेके ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा चवंदा अहिड़ा बि इश्क में अंधा थी करे कढल लॻंदा के चवंदा खुदा ना है पर खुदा जो पुत्र कुरान में अल्लाह चयो ईसा निकुल्लाह किन चयो ईसा अल्लाह जो पुत्र किन जो अल्लाह बिना पीए पैदा कियो आयो अल्लाह जो पुत्र चयो हूं या न चयो अल्लाह खे तो खबर है न मुंहिंजा बंदा या ॻाल्हि कंदा पर बचपन मां जुमला जेके रब चवराया हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन दौर ज़माने वक्त में बचपन में अमर जे गोद में जेके जुमला चया चवे जो क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया ओ अम्मा जा रिश्तेदारो मिटो माइटो ॻाल्हि ॿुधो मां अल्लाह बि न आहियां मां अल्लाह जो पुट बि न आहियां मां रब जो बंदो आहियां मां अल्लाह जो बनो आहियां मूंखे रब किताब ॾींदो मूंखे नबी करे तव्हां ॾे मोकिलियो मसलो को सम्झो क़ाल इन्नी अब्दुल्लाह चयो ईसा मां मानो अल्लाह जो लफ़्ज़ी मानो आतानियल किताब अता कयो मूंखे किताब किताब आसमानी कहिड़ो मिलियो इंजील इंजील किताब मिलियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम बचपन में ही चले तो मां अल्लाह जो बानो आहियां मूंखे किताब ॾिनो वेंदो वजालनी नबिया आम माण्हू मूंखे न सम्झो मां रब जे तरफ़ां नबी थी आहियां सुभान बचपन वारियूं ॻाल्हियूं बि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो अजीब आहिनि ओ जॾहिं इंजील मिलियो आहे किताब रब करीम नाज़िल कयो आहे किताब मिलियो आहे किताब जे अंदर पढ़ंदो पियो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम इन इंजील जे अंदर पाक मोहम्मद जो शान ॾिसंदो पियो आहे क़ौम खे सॾे करे ख़ुशख़बरी ॾींदो पियो आहे क़ौम खे सॾे करे चवंदो पियो आहे अजीब उहो बि वाइदा किताब आसमानी हुयो तौरात में इंजील में मोहम्मद जो तज़किरो हुयो आसमानी किताब तौरात इंजील में तज़किरो पाक नबी जो हुयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ने किताब मिलियो आहे पढ़ी पढ़ी ॾिसी क़ौम खे सॾु कई ऐं उहो वरी वाइदो थी वियो ख़ल्क़ गॾु थी कौम के अंदर में बीमारी के खोड़ ते कहीं के मनन पया के विढ़न पया के घणो कुछ चवन पया के चिड़न पया के मोहब्बत रखण वाला हुया वरी के तो मोहब्बत जे कांटे के एड़ो मथे चाड़े जे ईसा को अल्लाह या मोहब्बत है समझो था ना एकड़ा सुन पे अंदर बाबा ईसा अल्लाह जो बान हुआ बंदुआ नबी थी आयो उनके रब किताब अता कयो जेको चवंदो मणीदासीं खुदा न समेदासीं खुदा जो आहे आहे जंहिं बिना पीर जे हज़रत ईसा जो पैदा कयो उहो असांजो रब आहे ईअं न बाबा चंद माण्हू थोरा माण्हू जेकी ॻाल्हि मञनि पिया मोहब्बत रखण वारा बि हुया पर मुखालिफ़ घणा वधी विया हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾिठो त हंगामो वधंदो थो वञे मुखालिफ़त वधंदी थी वञे मुखालिफ़त जो टोलो घणो थी वियो आहे हिकिड़े ॾियारे चयईं मुंहिंजो वाइस अहिड़ो थींदो
माण्हुनि खे ॾस जो अॼु मुंहिंजे वाइल में वॾी ख़ुशख़बरी वाइल में ख़ुशख़बरी ॾींदुसि ख़ल्क़ गॾु थी अलाए कहिड़ी ख़ुशख़बरी अलाह जो कॾहिं खणी आया छो त मन सलवा बि त अचे पई न खुंचो ईसा अलैहिस्सलाम दुआ घुरी त उहो बि मिले पियो न मौजज़ा बि त ॾेखारे पियो न मुर्दे जे क़ब्र मथां वञी चवे पियो न तूं बेइज़्निल्लाह अलाह जे हुकुम सां कुझु ॻाल्हाए त ॻाल्हाए पियो न मुर्दो जे अंधे खे अखियुनि ते हथ घुमाए पियो त नज़र पई अची वञे कोड़ वारे बीमार जे मथां हथड़ो घुमाए पियो त कोड़ जी बीमारी ख़तम थी वञे पई पर मुखालिफ़त वधी वई हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे सॾे करे चयो अॼु मुंहिंजो हिकिड़ो अजीब वाइद हूंदो न अॼु वाइद में वॾी ख़ुशख़बरी हूंदी मुंहिंजे वाइद में ख़ुशख़बरी हूंदी के हुया अहिड़ा मुखालिफ़ बि गॾु थिया त शायदि के ख़ुशख़बरी को बि पैसनि जो वज़ंदो अवाजे हिते जेकॾहिं तव्हांजो वज़ीर आला नौशरो फिरोज़ ज़िले में ऐलान कराए त बाबा सुभाणे मां तव्हांजे नौशरो फिरोज़ में ईंदुमि जेके इमरान ख़ान ऐलान कया हुआ उहे सभु मां पूरा कंदुमि ऐलान कया आहिनि न गॾु हा चए पियो घर ठाहे ॾींदुमि नौकरियूं बि ॾींदुमि हा चयो आहे न मां सम्झां त ठाहे ॾिना हूंदा तव्हांखे राहे ॾिनई नौकरियूं तो माण्हू खे लाहे ॾिनई किन न हा छा चयो कर्ज़ सफ़ा न वठंदुमि हर शइ सस्ती कंदुमि तेल महांगो थिए टैक्स लॻे सम्झो त ना हर हुकुमरान आहे मां सम्झां तेल बि सस्तो हूंदो तव्हां वटि हा पर ॻाल्हाए हा कम पूरा कया हूंदई तो चाचा महांगाई तो काथे पहुती आहे हा पटाटा चौथी आसमान का टपिया हां ये वाला एक काथे लोग गाड़ियों करे अल्लाह अकबर पर जे करे ऐलान से तो नौशरो फिरोज में ज़बान वज़ीर आला सिंध हां मुराद अली शाह जो ऐलान कंदो मां तो समझा त ख़त गॾु थींदी स्पेशल ऐलान ज़बान वज़ीर आला कंदो चङा भला ईंदा गॾु थींदा और उबतो ऐलान थी वञे त पोइ ये इमरान उबतो ऐलान करे छॾियो आहे पहिरियों ऐलान त घर ठाहे ॾींदुसि नौकरियूं ॾींदुसि कर्ज़ सफ़ा न वठंदुसि सस्ताइप कंदुसि सभु कमु उबतो करे पहिरियों हर कंहिं पगिलूं हणी करे नोट बि ॾिनासीं हाय जी 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 इमरान अचे भलो आहे वटि वटां काकोड़ो विधो अथई हाणे जेको झण करे छॾियो अथई तुझे मुझे कारी मौलाना फजल रहमान अॻे में ॻाल्हि करे छॾी जॾहिं अञा वज़ीर आज़म छो ई कोन हो नुमाइंदनि सुवाल कयो त मौलाना जेकॾहिं वज़ीर आज़म इमरान थी त पोइ मौलाना जेको पाकिस्तान जो जोगो झण थी वियो मौलाना अॻे में ॻाल्हि कई मौलाना तो तारा में ॻाल्हि कई आहे इहो वज़ीर आज़म पाकिस्तान जो थियो त कमु लही वियो पाकिस्तान जो नथो आहे हा किन न बाबा ॿाहिरि कयसि मां पंहिंजी ॻाल्हि ते अचां हज़रत ईसा अलैहिस्सलाम ख़ुशख़बरी क़ौम खे ॾींदे फरमायो मुंहिंजो वाइदो अजीब हूंदो उहो वाइदो रब क़ुरान में ज़िक्र फरमायो आहे व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत-तौराति व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बअदि इस्मुहु अहमद रब दो फरमाए जो ईसा पुत्र मरियम जे माण्हुनि बनी इस्राईल खे सॾे चयो हो ओ बनी इस्राईल मां अल्लाह जो रसूल तस्दीक कंदड़ तौरात जी बि जेको मूंखां अवल किताब हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां
नाज़िल कयो हो मां उनजी तस्दीक कंदड़ा मां उनखे सचो समेदड़ा वो भी आसमानी किताब मूंखे रब इंजील अता कयो मां अल्लाह जो रसूल तव्हांखे ये ॻाल्हि थो कयां याती मिन बाद इसमुहु अहमद फलम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिन التوراة ومبشرا برسول يأتي من بعد اسمه أحمد او بني اسرائیل मां तव्हांखे इहा ख़ुशख़बरी थो ॾियां आख़िरी नबी इमाम الانبیاء मुहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा आमिना जो नालो महबूब कुल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह की बिशारत हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुख्तसर जुमलन में नींदो पयो कौम के चंगो पयो व मुबश्शिरन बिरसूली याती मिन बाद इसमु अहमद तव्हांखे नालो बि दसियांदो पयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवे थो बनी इसराइलियो यहूदियो ईसाइयो आखिरी नबी अचण वारो जेको शान मान वारो वॾे मर्तबन वारो वॾा बुरहान मोजला खणी अचण वारो जंहिंजे करे रब ही जहान ठाहियो बणायो जोड़ायो ओ बनी इसराइल सोचे वठो उन आखिरी नबी इमाम الانبیاء मुहम्मद मुस्तफा अची वञनि उन जा पोइ लॻ थींदो उनजे कठ लॻियो उनजे मथां ईमान आणीजो मां नालो बि दसियांव थो मिन बाद इसमुहु अहमद नालो तो दसियांव उनजो अहमद मुस्तफा जा ज़ाती नाला अहमद मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद नालो आसमान में मुहम्मद नालो ज़मीन में महबूब जे ॿई ज़ाती नाला मुस्तफा मुर्तज़ा मुज्तबा ये पैगंबर जा सिफाती नाला 99 नाला सिफात ऐं रब पाक जो ज़ाती नालो हिकु अल्लाह या हर सिफात अल्लाह जो ज़ाती नालो आहे जो खुदा भी सिफाती नालो आहे खालिक भी सिफाती नालो आहे रब भी सिफाती नालो आहे रहमान रहीम जब्बार वकार सत्तार अलीम समीर कबीर रऊफ रहीम ये सब रब पाक जा सिफाती नाला ज़ाती नालो हिकु अल्लाह ये रब जो ज़ाती नालो मुस्तफा नालो नहीं मुस्तफा जी माना है चूंडियलो ज़ाती नालो मुस्तफा जो मुहम्मद ऐं अहमद हा बाबा मुहम्मद ऐं अहमद ये ॿई पाक नबी जा ज़ाती नाला उलमा खां ॿुधो हूंदे मुहम्मद नालो ज़मीन ते अहमद नालो आसमान ते मुहम्मद जी माना जंहिंजी घणी तारीफ़ कई वञे अहमद जी माना जेको घणी तारीफ़ करे हा आसमान ते अहमद नालो आहे बाक़ी घणी तारीफ़ अहिड़ी करे ॾेखारे जो रब पाक खे बि चङो कयो अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह काथे अर्श अज़ीम ते सॼी दुनिया रब जी तारीफ़ करे रब जे तारीफ़ जो हक़ अदा न थी सघंदो खुदा जो कसम रब जी तारीफ़ जामिर मानी लफ़्ज़ में करे त मुहम्मद अहमद करे जो रब के भी चङो पवे अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह महबूब एड़ी तारीफ़ कई थी जो अॼु ताईं कंहिं न एड़ी तारीफ़ कई तारीफ़ जो हक़ मुहम्मद तो कयो अहमद माना जब घणी तारीफ़ करे अहमद माना घणी तारीफ़ करे मुहम्मद माना जी घणी तारीफ़ थे आसमानन में ज़मीनन में अजर व शजर में हैवानात में नबातात में जमालात में मुहम्मद जी तारीफ़ वाली रही मां तो चवा हिकड़ो मिनट भी मोहम्मद मुस्तफा जे तारीफ़ का खाली नहीं दुनिया जे हिसाब के वठी त 24 कलाक आज़ान जो आवाज़ गूंजती रहियो
आवाज आज़ान जो बंद न थींदो इन आज़ान जे अंदर तकबीर जे अंदर मोहम्मद मुस्तफा जो तज़किरो थींदो रहियो आज़ान अधूरी तकबीर अधूरी जे ताईं मोहम्मद जो नालो न खणंदे आज करे अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह खां बाद में अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवंदी आज़ान अधूरी तकबीर अधूरी कलमे जो हिकु जुज़ पढ़े जो न पढ़े भी कलमो अधूरी एॾे तवज्जो